नाज़रीन असां अहम ख़बर शेयर कंदासीं। ठारू शाह खां इरादो न्यूज़ जे रिपोर्टर मीर फारूक डहराज जी। ठारू शाह जे राजपूत मोहल्ला में घिटी में वेहण तां राजपूत बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। ॿिन्ही धुरियुनि जा 7 ॼणा रातो रात अस्पताल मुंतकिल, कचो केस दाख़िल। ठारू शाह जे राजपूत मोहल्ला में घिटी में वेहण तां राजपूत बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। लठियूं, सिरोटा, लोहियुनि सिरियुनि जा आज़ादाना इस्तेमाल में ॿिन्ही धुरियुनि जा 7 ॼणा रिटायर्ड पुलिस एहलकार मेहदी हसन, अली हसन, नदीम, रिटायर्ड फौजी इंतजार राजपूत, शाहिद राजपूत समेत 7 ॼणा रातो रात थी विया, जिन खे रूरल हेल्थ सेंटर ठारू शाह में मुंतकिल कयो वियो। जॾहिं त 3 ॼणनि खे गणती जोगी हालत में नौशर फिरोज़ नियो वियो। जॾहिं त पुलिस ॿिन्ही धुरियुनि जे 8 ॼणनि खिलाफ़ अलॻि अलॻि कचो केस दाख़िल करे वरितो आहे।